इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पीटीआई सरबराह इमरान खान खिलाफ 2014 जे धरणे बाद दाख़िल कयल पीटीवी ऐं पार्लियामेंट ते हमले ऐं एसएसपी तशद्दुद समेत चयन केसनि जी ॿुधणी दौरान प्रोसिक्यूटर चौधरी शफ़ाकत चयो त सरकारी टीवीअ ते हमले जो इतलाह इमरान खान खे आरिफ अलवी ॾिनो। इमरान खान जे मोबाइल फोन जी फोरेंसिक कराइण ते वधीक हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। हुन चयो त नादरा पीटीवी ते हमलो कंदड़ 20 ॼणनि जी निशानदेही कई आहे, जंहिं जो तालुक पीटीआई ऐं पाकिस्तान अवामी तहरीक सां आहे। प्रोसिक्यूटर तरफ़ां इमरान खान ऐं आरिफ अलवी विच में थियल ॻाल्हि ॿोल जो टेलीफोनिक रिकॉर्ड बेपेश कयो वियो। इमरान खान जे वकील बाबर एवान एतिराज़ उथारींदे चयो त ज़ाती ॻाल्हि ॿोल कहिड़े कानून तहत रिकॉर्ड कई वई। हुन चयो त पीटीवी ते हमले सां इमरान खान जो को बि तालुक नाहे। हुकूमत रुगो इमरान खान जो मोबाइल फोन हासिल करणु चाहे थी, छाकाणि त खेनि लॻे थो त मोबाइल फोन मां कुझु निकिरी ईंदो। अदालत तरफ़ां घुराइण ते इमरान खान पंजो भेरो पेश थियो ऐं वकीलनि जा दलील ॿुधण बाद जज पीटीआई सरबराह जी ज़मानत वारनि दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको मंझंदि 2:30 वॻे ॿुधायो वियो। अदालत पीटीआई सरबराह जूं चइनि केसनि में ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। अदालती फ़ैसिले बाद पीटीआई सरबराह इमरान खान समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते बॉलीवुड अदाकार शाहरुख खान जो डायलॉग ट्वीट कयो त मुंहिंजो नालो खान आहे ऐं मां दहशतगर्द न आहियां। हुन चयो त सुप्रीम कोर्ट चोरनि खां पोइ खेसि सादिक ऐं अमीन करार ॾिनो। इमरान खान जे ट्वीट ते अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जी नियाणी मरियम नवाज़ बि सख़्त रद्द अमल ज़ाहिर कयो। मरियम नवाज़ ट्वीट में इमरान खान जो नालो खणण खां सवाइ खेसि लाडलो करार ॾिनो। हुन चयो त लाडले खे ज़मानत न मिलंदी त कंहिंखे मिलंदी। मरियम नवाज़ चयो त जेतिरो कूड़ ॻाल्हाईंदो अलाह खे बि जवाबु ॾियणो आहे। पुछा गाछा लाइ इज़त सां शाही जहाज़ मोकिले घुरायो वेंदो आहे।